Start in the name of Almighty Allah, who is Rahman and Rahim. Respectable teachers, Assalamu alaikum. You know that today our topic is unit number 2 from class 6, understanding physical well-being. It is unit number 2, and patience, it is unit number 3, and that lesson has been written about a dream that brought a big change. That unit is written about dream. Whatever it is being talked in that lesson, it is about the dream. It is complete dream. And patience, that lesson is about try again. Okay, we are going to talk about understanding physical beings. Understanding physical being. Do you know the meaning of understanding physical well-being? Understanding means samjhan. Physical means jismani. Well-being means सेहत. पंहिंजे सिहत खे सम्झण, सिहत जे बारे में जेका असांजी फिज़िकल एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे सम्झणु. हाणे हिन जे अंदरि जेको आहे ख्वाब ॾिठो वियो आहे, हिकिड़ो ड्रीम ॾिठो वियो आहे, ठीकु आहे पुटु. उन ड्रीम में जमील जेको आहे सो ड्रीम ॾिसंदो आहे, ठीकु आहे. उन ड्रीम में हू उन जा जेके फ्रेंड्स आहिनि उहे कंहिं टूर ते वेंदा आहिनि पिया, केॾां घुमणु वञनि पिया, मरी इस्लामाबाद घुमणु वञनि पिया. हीअ उन्हनि खे ॾिसे थो, उन्हनि ॾांहुं वेव करे थो, यानी उन्हनि ॾांहुं इशारो करे थो. हू हुनखे हथु लोड़ीनि था, इशारो कनि था. हीअ बि उन्हनि ॾांहुं इशारो करे थो, पर हीअ इशारो करण खां पोइ रोई थो पवे, रड़ियूं थो करे. रड़ियूं छो थो करे? बिकॉज़ ही इज़ नॉट हेल्दी, ही इज़ अनहेल्दी. हू सिहतमंद न हूंदो आहे, बीमार हूंदो आहे. डॉक्टर हुनखे रोकियो आहे त तूं कंहिं बि जेको आहे सो टूर वग़ैरह ते, स्कूल टूर ते नथो वञी सघी. पोइ इहो सॼो हिकिड़ो ख्वाबु ॾिसे पियो, ख्वाब में पियो इहो ॾिसे त मूंखे उस्ताद पंहिंजे जेको आहे मूंखे डॉक्टर रोकियो आहे त तूं केॾां बि कंहिं टूर ते न वञजां, केॾां घुमणु नथो वञी सघी. पोइ उन ते जेको आहे हू माना पछताए थो. उन खां पोइ हू ख्वाबु ॾिसे पियो. ख्वाबु ॾिसंदे ॾिसंदे वरी हुनजी डॉक्टर सां जेका गुफ़्तगू थिए थी, उन गुफ़्तगू में सॼो जेको ॻाल्हाए थो, वरी हू अचानक जागी थो पवे निंड में. जागण खां पोइ माउ पुछेसि थी, तूं कहिड़े क़िस्म जो ख्वाबु ॾिठो, छा को ख़राबु तो ख्वाबु त न ॾिठो, तूं ड्रेने त न, ठीकु आहे. उन खां पोइ हुन डॉक्टर खे डॉक्टर जेके बि हिनखे शयूं ॿुधायूं न, हीअ शयूं तोखे खाइणियूं आहिनि, सिहतमंद हेल्दी थिंग्स तोखे खाइणियूं आहिनि. वरी माउ खे चवणु लॻो त हाणे मां अॼु खां पोइ जेके आहिनि सिहतमंद शयूं खाईंदुसि. यानी उन ख्वाबु अहिड़ो ॾिठी, हुनखे ख्वाब मां इहो हिकिड़ो सबक़ु मिली वियो त मूंखे हाणे हेल्दी शयूं खाइणियूं आहिनि, एंड आई हैव टू बी हेल्दी नाउ. ठीकु आहे पुट. अच्छा, हाणे हिन में जेका वोकेब असांखे ॾिनी वई आहे, ठीकु आहे, उन्हनि वोकेब जा पुठियां मां तव्हांखे फर्स्ट लेसन जा सिनोनिम कराया हुआ, ठीकु आहे. हिन में बि असांजा कुझु सिनोनिम आहिनि, ठीकु आहे. फर्स्ट वर्ड आहे असांजो किराए वर्ब आहे, ठीकु आहे पुट. इन जो जेको सिनोनिम थींदो उहो सिनोनिम थींदो वीप या बाउल. हिननि ॿिन्हिनि जी माना बि आहे रड़ियूं करणु. ऐं ही बेसिकली वर्ब आहे असांजो वेव जो मतिलबु आहे इशारो करणु. जिन महिल हुनजा दोस्त विया पे टूर ते विया पे, घुमणु विया पे, त हुनजे दोस्तनि हिनखे वेव कयो. उन खां बाद में हिन बि वापसि हुननि खे वेव कयो, पर ही उन खां पोइ जेको आहे रड़ियूं करणु लॻो, ठीकु आहे. वेव जो जेको सिनोनिम थींदो बाबा पॉइंट आहे, या मोशन आहे, या बेकन. टिनिनि जी माना आहे इशारो करणु. वीक मीन्स कमज़ोर. वीक जो जेको सिनोनिम आहे असांजो फीबल, इनफ्रम, डेलिकेट. ही डेलिकेट ऐं फीबल जेके अथव ही मैट्रिक जे किताब में, ही 9th जे किताब में अथव, ऐं ही मैट्रिक जे किताब में अथव, ठीकु आहे न. एबल जो मतिलबु आहे क़ाबिल, जंहिंमें एबिलिटी हुजे, सलाहियत हुजे, ठीकु आहे. इन जो जेको सिनोनिम थींदो कैपेबल थींदो. ऐं एबल जेको आहे पार्ट ऑफ स्पीच में एडजेक्टिव आहे, ठीकु आहे. एडजेक्टिव आहे त अॻियां जेको असां हिन जो अदर वर्ड लिखियो आहे उहो बि एडजेक्टिव ई लिखियो आहे, ठीकु आहे. कैपेबल माना क़ाबिल सलाहियत रखंदड़, क्वालिफाइड माना क़ाबिल सलाहियत रखंदड़, ठीकु आहे. फीवर जो मतिलबु आहे बुखार, ठीकु आहे. यानी बीमार बि असां चई सघूं था. एल या एल ॿई जेके आहिनि हिन जा सिनोनिम आहिनि. अच्छा, कैरी फीवर जेको आहे फीवर नाउन आहे, ऐं जेको एबल आहे एबल
एडजेक्टिव आहे, वीक जेको आहे वीक बि एडजेक्टिव आहे, मथां ॿई वर्ब आहिनि, ठीकु आहे। इहो ॼाणणु तव्हांजे लाइ लाज़मी आहे, छो जो लाज़मी कोन्हे त सेनोनिम अचे असांजे पेपर में, ठीकु आहे। ईअं बि थी सघे थो त वर्ड वीक अची वञे हेठां लिखियलु हुजे त प्रोनाउन आहे, एडजेक्टिव आहे, एडवर्ब छा आहे, त असां वटि इहा वर्ड जी इहा नॉलेज हुजणु ज़रूरी आहे। कैरी, कैरी जो मतिलबु आहे खणणु, खणणु। कैरी जो अदर वर्ड थींदो बियर, बियर जी माना बर्दाश्त करण बि हूंदी आहे, बियर जी माना टू गिव अ बर्थ बि हूंदी आहे, ठीकु आहे। बियर जी माना खणणु बि आहे, या असां कन्वे चवंदा आहियूं, ठीकु आहे। इन अदर वर्ड कैरी जो मतिलबु खणणु आहे। सिंधीअ में मीनिंग त न लिखंदो वञा न, मां ॿुधाईंदो पियो वञा, जंहिंखे न अचे नोट कंदो वञे भले सिंधीअ में माना, ठीकु आहे। सिंधीअ में माना हिन जी ईंदी त पोइ तव्हांखे अॻी माना जी ख़बर पवंदी, ठीकु आहे। फिज़िकल, फिज़िकल जो मतिलबु आहे जिस्मानी, फिज़िकल माना जिस्मानी, ठीकु आहे। फिज़िकल जो जेको अदर वर्ड आहे उहो आहे कॉर्पोरल या कॉर्नल। अच्छा, हिन जी ही पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, केरु ॿुधाईंदो तव्हां मां? पार्ट ऑफ स्पीच में छा आहे पुटु? एडजेक्टिव आहे, ठीकु आहे, एडजेक्टिव आहे, ठीकु आहे न। अच्छा, बिफोर, बिफोर जी माना आहे अॻु में या पहिरियां। बिफोर जो अदर वर्ड आहे फोर या अफोर, फोर या अफोर। ऐं बिफोर पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, केरु ॿुधाईंदो? एडवर्ब आहे, प्रीपोजिशन बि आहे, ठीकु आहे पुटु, ऐं कंजक्शन तौर पे इस्तेमालु थींदो आहे। क्विकली, क्विकली जेको आहे पुटु पार्ट ऑफ स्पीच में छा आहे? एडवर्ब आहे, ऐं जेकर इन मां एल वाई रिमूव करे छॾियूं क्विक रखूं त पोइ एडजेक्टिव थी वेंदो। अच्छा, क्विकली आहे, ॾिसो एडवर्ब आहे त अॻियां जेके सिनोनिम ठहनि पिया उहे बि एडवर्ब ठहनि पिया, ठीकु आहे। क्विकली माना जल्दी, तकड़ में, जल्दी में। प्रॉम्प्टली, प्रॉम्प्टली, रैपिडली, स्पीडली, ही अॻियां जेके आहिनि सिनोनिम आहिनि हिननि जा, ठीकु आहे। क्विकली मीन्स जल्दी में एडवर्ब आहे। वेरी, बाबा वेरी जेको आहे पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, केरु ॿुधाईंदो? वेरी एडवर्ब आहे, सही आहे। अच्छा बाबा, वेरी जी माना हूंदी आहे तमामु, निहायत, घणो, इंतिहाई, ठीकु आहे। वेरी जो अदर वर्ड आहे ग्रेटली, ग्रेटली, ग्रेट न ग्रेटली, एक्सट्रीमली या एक्सीडिंगली, ठीकु आहे। हिन जा ॿिया बि खोड़ वर्ड आहिनि, पर जेके मेन आहिनि मूं उहे लिखिया आहिनि। एनॉर्मसली बि चई सघूं था, ठीकु आहे, या इंटेंसली बि चई सघूं था, ठीकु आहे। काफ़ी सारा वर्ड आहिनि। स्ट्रॉन्ग, स्ट्रॉन्ग माना मज़बूत, मज़बूत एडजेक्टिव आहे पार्ट ऑफ स्पीच में। इन जो जेको अदर वर्ड आहे उहो आहे स्टाउट, स्टाउट जेको आहे स्टाउट बि एडजेक्टिव आहे, स्ट्रॉन्ग बि एडजेक्टिव आहे। कॉन्क्यूअर, कॉन्क्यूअर जो मतिलबु छा आहे? कॉन्क्यूअर फतह हासिल करणु, ठीकु आहे, शोभा हासिल करणु। अच्छा, कॉन्क्यूअर जो अदर वर्ड आहे विन, खटणु, फतह हासिल करणु, या टेक ओवर, छा? टेक ओवर। कैप्चर बि थींदो, कैप्चर, कैप्चर जी माना आहे कंहिं ते कब्ज़ो करणु, कंहिं शइ खे पंहिंजे काबू में आणणु, ठीकु आहे। ऐं ही पार्ट ऑफ स्पीच में छा आहे? वर्ब आहे। फियर, फियर जो अदर वर्ड छा आहे? फियर जो मतिलबु छा आहे? फियर माना डप, खौफ। अफ्रेड, पैनिक, पैनिक या फ्राइट, ठीकु आहे, सभिनी माना आहे डिॼणु, खौफ। अच्छा, प्रीवेल, प्रीवेल जी माना छा आहे? लिखियो बि पियो अॻियां, सम्झ में अचे थो? प्रीवेल जो मतिलबु आहे खटणु, पर खटणु कहिड़े तरीक़े सां? विढ़ी करे खटणु, लड़ाई करे खटणु। जीअं तव्हांखे हींअर हिते PhD ऐं JST सीट लड़ाई करे खटणी पवंदी, ईअं न खटणी पवंदी, ठीकु आहे न। अच्छा, स्ट्राइव, स्ट्राइव, स्ट्राइव जो मतिलबु आहे कोशिश करणु, स्ट्राइव माना कोशिश करणु। हाणे प्रीवेल जो मतिलबु आहे, प्रीवेल जो मतिलबु आहे खटणु, ऐं स्ट्राइव जो मतिलबु आहे कोशिश करणु, पर कोशिश कहिड़े तरीक़े सां करणु पुटु? हार्ड, ट्राई हार्ड, तमामु घणी जदोजहद करणु, ठीकु आहे, या स्ट्रगल, या डू योर अटमोस्ट। ॾिसो सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थो करे, डू योर अटमोस्ट, महिनत कयो पर अटमोस्ट, तमामु घणी, ठीकु आहे। उन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे स्ट्राइव, ठीकु आहे। ही जेके वर्ड हींअर हेठि जेके वर्ड ही निकिरनि पिया, कॉन्क्यूअर या फियर या प्रीवेल या स्ट्राइव, इहे हिन लेसन जा निकिरनि पिया, इहे हिन लेसन जेके वोकेब जेका लिखियलु आहे उहा मिक्स आहे ॿिनि यूनिटनि जी, ठीकु आहे पुटु। अच्छा, पेशेंस, पेशेंस जो मतिलबु छा आहे बाबा? पेशेंस माना सब्र, पेशेंस माना सब्र। ऐं पेशेंस जेको आहे पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, केरु ॿुधाईंदो? नाउन आहे, छा? नाउन आहे, ठीकु आहे पुटु। ऐं इन जे अंदरि जेकी असांखे सबक़ु मिले थो उहो आहे ट्राई अगेन, ट्राई अगेन। इट इज़ द लेसन यू शुड हीड टू, इफ यू फेल वंस, नो नीड टू वरी, यू हैव टू ट्राई टू अचीव इट।
यू हैव टू प्रिवेल इट, यू हैव टू प्रिजर्व इट। ठीकु आहे, चए थो जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हां नाकाम थी था वञो को मसइलो न आहे, वरी कोशिशि कयो, उनखे छॾिणो न आहे। ॿियो दफ़ो फेल था थी वञो, नाकाम था थी वञो, नो मैटर, छॾिणो न आहे, असांखे वरी कोशिशि करणी आहे। ॿुधो अथव न त ट्राई इज़ द की टू सक्सेस, ट्राई इज़ द की ऑफ सक्सेस एंड ट्राई इज़ द की टू सक्सेस। टू सक्सेस इहो प्रेपोजिशन यादि रखिजो, मथां ग़लति लॻायो। अच्छा बाबा, डिसग्रेस, डिसग्रेस जो मतिलबु आहे, अच्छा हाणे हिते जेके ही मूं लिखिया आहिनि न पुट, ही मूं तव्हांजे लाइ लिखिया आहिनि, तव्हां पाण ॿुधाईंदो मूंखे। ठीकु आहे, ही मूं डिसऑर्डर में लिखिया आहिनि। ठीकु आहे, अच्छा डिसग्रेस मां माना बि न ॿुधाईंदुसि, वर्ड तव्हां ॿुधाईंदो, जो माना ॿुधाईंदुसि त ॻोल्हे वेंदो अॻियां त वर्ड। डिसग्रेस जो हिन में सिनोनिम कहिड़ो आहे, जेके अचे थो हथ मथे कयो, कहिड़ो आहे? अच्छा डिसग्रेस जो जेको आहे डिसओबीडेंस या डिसऑनर। ठीकु आहे, डिसग्रेस जो मतिलबु छा आहे? यानी कंहिंजी इंसल्ट करणु, बेइज़ती करणु, बेइज़ती करणु। ठीकु आहे, अच्छा चए थो जेकॾहिं तव्हां नाकाम थी था वञो, इफ यू फेल डोंट कंसीडर इट योर डिसग्रेस, इट्स नॉट योर डिसग्रेस, इट्स योर करेज, यू हैव टू ट्राई। जेकॾहिं तव्हां फेल बि थी था वञो न, उनखे डिसग्रेस न सम्झो, पंहिंजी इंसल्ट न सम्झो, वरी कोशिशि कयो। ठीकु आहे, अच्छा पुट टास्क, टास्क छा थींदो? टास्क जो आहे वर्क या मिशन। ठीकु आहे, टास्क छाखे चइबो? वर्क बि माना कमु, टास्क माना कमु। टास्क जेको तव्हांखे ज़िम्मे मिलियल कमु आहे, ठीकु आहे, एंड यू हैव टू कंप्लीट इट एनी हाउ, तव्हांखे कीअं बि करे उहो पूरो करणो आहे। ठीकु आहे पुट, अच्छा रिवार्ड, रिवार्ड जो मतिलबु छा आहे? इन जो कहिड़ो थींदो हिते वर्ड? रिवार्ड जो प्राइज या गिफ्ट। ठीकु आहे, अच्छा बाबा कीप इन व्यू, कीप इन व्यू इन जो सिनोनिम छा थींदो? इन जो अदर वर्ड छा थींदो? अचे थो? शोभान ॿुधाईंदो। कीप, अच्छा व्यू जो बाबा, व्यू रिमेंबर, छा? रिमेंबर। ठीकु आहे, अच्छा हाणे कीप इन माइंड या कीप इन व्यू साॻी ॻाल्हि हूंदी आहे, कीप इन व्यू या कीप इन माइंड बि चई सघूं था। ठीकु आहे न, पर हिन जो असां रिमेंबर कंदासीं। कीप इन व्यू, यू मस्ट कीप इन व्यू, यानी तव्हांखे यादि रखणु घुरिजे। अच्छा प्रिजर्व, प्रिजर्व जो अदर वर्ड छा आहे? प्रिजर्व, recall, anybody else? बाबा प्रिजर्व जो मतलब आहे कीप ऑन ट्राइंग। छा बाबा? कीप ऑन ट्राइंग। प्रिजर्व जो मतलब आहे जदोजहद कंदो रहण, कोशिश कंदो रहण, मेहनत कंदो रहण। ठीक है न, इन जो थींदो कीप ऑन ट्राइंग। अच्छा रिमेंबर, रिमेंबर जो छा थींदो? रिमेंबर यानी याद करण, रिकॉल मीन्स याद करण या कीप इन माइंड, कीप इन माइंड। अच्छा अ लॉट ऑफ, अ लॉट ऑफ जो छा थींदो? मेनी या ह्यूज। अच्छा डिनर, डिनर जो छा थींदो? सुपर। सही आहे, डिनर छा के चइबो? डिनर रात जी मानी, सुपर माना रात जी मानी। ठीक है। अच्छा बाबा मूंखे केरु ॿुधाईंदो त अ लॉट ऑफ पार्ट ऑफ स्पीच में छा आहे? अ लॉट ऑफ एडजेक्टिव आहे। ठीक आहे। प्रिजर्व पार्ट ऑफ स्पीच में छा आहे? वर्ब आहे। ठीक आहे। अच्छा हाणे असां हलूं था अपोजिट वर्ड्स, एंटोनिम। ठीक आहे बेटा, एंटोनिम्स हिन जो मतलब आहे ज़िद। छा बाबा? ज़िद। ठीक आहे न। हाणे इन्हनि लेसन में मज़ा निकितल आहिनि। लॉफिंग होॾा करे आया आहियूं किराए। ठीक आहे। लॉफिंग, लॉफिंग जो मतलब आहे खिलण। ठीक आहे। उन जो अॻियां अदर वर्ड छा थींदो? किराई। ॾिसो जेकॾहिं माना ईअं थी सघे थो त लिखियल हुजे वर्ड लॉफिंग, द अपोजिट या द एंटोनिमस ऑफ लॉफिंग इज किराए, किराएस, क्राइम। सभई हिकिड़ो ई वर्ड ॾेई छॾे, उन में किथे एस लॻाए छॾे, उन में किथे इंग लॻाए छॾे, उन में किथे टो लॻाए छॾे, माना त लफ़्ज़नि जी साॻी थी निकिरे। ठीकु आहे। पर असांखे लफ़्ज़ जे स्ट्रक्चर खे ॾिसणो आहे। हिते इंग फॉर्म में आहे त हेॾां असांखे इंग फॉर्म वारो ई करणो आहे। ठीकु आहे। अच्छा वीक, वीक जो अपोजिट छा आहे? स्ट्रॉन्ग। हेल्दी, हेल्दी जो छा आहे? अनहेल्दी। अच्छा ही जेको मूं अन लॻायो आहे, इहो अन छा आहे? केरु ॿुधाईंदो मूंखे? हिकिड़ो हूंदो आहे
रूट वर्ड छा हूंदो आहे? रूट वर्ड, ठीकु आहे। अच्छा, रूट वर्ड जेको आहे ही तव्हांखे पुठियां मां ॿुधाए चुकोसि। प्रीफिक्स, सफिक्स, जेको विच में लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे उहो आहे असांजो रूट वर्ड। छा? रूट वर्ड, ठीकु आहे। ऐं जेको शुरू में इस्तेमालु था कयूं असां, जेको इज़ाफ़ो कंदासीं हिन में उनखे चइबो प्रीफिक्स, जेको लास्ट में इस्तेमालु कंदासीं उनखे चइबो छा? सफिक्स चवंदा आहियूं असां, ठीकु आहे। हाणे ॾिसो, नेट मूं लिखियो आहे नेट, ठीकु आहे। नेट, नेट मां जेकॾहिं असां वर्ड खणूं त असांखे नेट मां वर्ड केतिरा मिलंदा? जेकॾहिं उन में तव्हां प्रीफिक्स लॻाईंदा वेंदो, शुरूआत में इज़ाफ़ो कंदा वेंदो त बि वर्ड ठहंदा, लास्ट में इज़ाफ़ो कंदो त बि वर्ड जेको आहे नओं ठहंदो। हाणे नेट आहे, ठीकु आहे। नेट, इन में जेकॾहिं TION लॻाए छॾींदासूं त छा थी वेंदो? नेशन, नाउन ठही वियो। माना जेके लफ़्ज़ आहिनि न, लफ़्ज़नि खे यादि त करिणो पवंदो आहे असांखे। प्लस में लफ़्ज़नि जा कुझु रियूस हूंदा आहिनि। जेकॾहिं ही सफिक्स ऐं प्रीफिक्स तव्हां सुठे नमूने सम्झी वञो न, तव्हां वटि जेकॾहिं 10 वर्ड हूंदा त तव्हां 10 मां जेको आहे 20 लफ़्ज़ पाण ठाहे वेंदो ॿिया, ठीकु आहे। अच्छा, इन मां वरी जेकॾहिं इन में असां साॻियो आहे, ॾिसो बेस साॻियो अथसि, ॾिसो रूट साॻी आहे हिन जी, पाड़ वर्ड जी साॻी आहे, ठीकु आहे। नेचर, हिन वर्ड मां ही नाउन ठाहियमि, नेचर बि नाउन ठाहियमि। वरी हिन ते जेकॾहिं अचूं नेचुरल, हिन मां छा ठही वियो? नेचुरल एडजेक्टिव ठही वियो, सही आहे। त ही वरी हाणे ॾिसो हिते जेके मां लिखिया आहिनि, वरी नेशन लिखियो आहे, नेशन खे बि तव्हां मटायो। बेस वर्ड छा आहे? रूट छा आहे? रूट जेको आहे नेट आहे। वरी हिन मां नेशनल ठही वियो, नेशनल वरी अञा ई को ॿियो पार्ट थी वियो, ठीकु आहे, एडजेक्टिव ठही वियो। नेशन जेको आहे नाउन आहे, नेचर जेको आहे नाउन आहे, नेचुरल जेको आहे एडजेक्टिव आहे। माना हिकिड़े वर्ड मां काफ़ी सारा वर्ड असांजा ठहंदा आहिनि, ठीकु आहे। त इन शइ ते थोरो ख़्यालु रखिणो आहे। त हिन में हाणे असांजो लॻल छा आहे? हिन में असांजो UN जेको लॻल आहे उहो UN छा आहे? प्रीफिक्स आहे, ठीकु आहे न। अच्छा बाबा, रॉन्ग, रॉन्ग जो अदर वर्ड छा आहे? रॉन्ग जो जेको अपोजिट आहे उहो छा आहे? राइट आहे, ठीकु आहे। ॿई एडजेक्टिव्स आहिनि। लॉन्ग एडजेक्टिव आहे, इन जो जेको अपोजिट आहे शॉर्ट। नियर, नियर माना वेझो, फॉर परे। अवे बि चई सघूं था, छा? अवे बि चई सघूं था। क्विकली, इन जो अपोजिट छा आहे? स्लोली आहे, ठीकु आहे। अच्छा, ऑलवेज, ही जेके पुट अपोजिट अथव इहे अपोजिट ॿारहं कोन्हनि। अपोजिट हूअं त खोड़ अलाए केतिरा असां लिखी सघूं था, ठीकु आहे न। हूअं आम ॿिया त इलाही लिखी वेंदासीं, ॾुखिया आहिनि, पर ही जेके मां सिंपल सिंपल जेके लिखिया आहिनि ही तव्हांजे टेक्स्ट खां ॿाहिरि कोन्हनि। इहे जेके 3 लेसन मां तव्हांखे ॿुधाइनि, इन 3 लेसन खां ॿाहिरि कोन्हे को, ठीकु आहे पुट। नेवर, ऑलवेज जो अपोजिट छा आहे? नेवर। ऐं ही ॿई जेके आहिनि इहे एडवर्ब आहिनि। हैप्पी, हैप्पी मां जेको अपोजिट असां ठाहींदा आहियूं पुट, हैप्पी मां अपोजिट असां हिन तरीक़े सां ठाहे सघूं था, अनहैप्पी बि करे सघूं था, ठीकु आहे। अनहैप्पी बि सही आहे, ठीकु आहे। ऐं इन जो सेड, क्लीन, क्लीन माना साफ़, ठीकु आहे। डर्टी, ही छा आहिनि? पार्ट ऑफ स्पीच में ॿई हिते नाउन तौरु इस्तेमालु थियल आहे। क्लीन जेको आहे वर्ब बि आहे, क्लीन नाउन बि आहे, ठीकु आहे। अच्छा, आउटसाइड, आउटसाइड, इनसाइड। अर्ली, लेट, अर्ली पार्ट ऑफ स्पीच में छा आहे? केरु ॿुधाईंदो? अर्ली एडवर्ब, छा? एडवर्ब। अच्छा, ही जेकॾहिं एडजेक्टिव तौर सां इस्तेमालु कंदा थींदो, पर जेकॾहिं नाउन खां पहिरां कंदासीं पोइ थींदो। बाक़ी जेको असां जुमिले लास्ट में कंदा आहियूं, ठीकु आहे, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग इस्तेमालु कंदा आहियूं, कॉमनली उते एडवर्ब हूंदो आहे, ठीकु आहे। अच्छा, एक्टिव, एक्टिव जी माना छा आहे? चुस्त, चालाक, ठीकु आहे। अच्छा, इनएक्टिव, ही छाजे मदद सां ठहियो? प्रीफिक्स जी मदद सां ठहियो आहे। अच्छा, हीप, हीप माना केरु ॿुधाईंदो? पुठियां पढ़ाए विया पोएं लेक्चर में। ढेर, इन जो सिनोनिम केरु ॿुधाईंदो? जंहिंखे अचे थो जस्ट रेज योर हैंड। सिनोनिम, इन जो सिनोनिम पोएं लेक्चर में करायो आहे। सिनोनिम केरु बि कोन थो पढ़े? गार्बेज, गार्बेज त रबिश जो थी वियो। पायल, छा? पायल, ठीकु आहे न। पायल माना ढेर। स्केटर बाबा, हेप माना ढेर, ठीकु आहे। ढेर जो जेको अपोजिट थींदो, कंहिं शइ जो ढेर हूंदो त हुनखे ट्रेड़ींदासीं त पोइ उहो ज़िद थी वियो, ठीकु आहे। स्केटर माना ट्रेड़ण। प्रोवाइड, प्रोवाइड माना मुहैया करणु, ठीकु आहे। निगलेक्ट, प्रोवाइड जो अपोजिट छा थींदो? निगलेक्ट। का शइ असां प्रोवाइड था कयूं उनखे निगलेक्ट कयो वञे, ठीकु आहे, उहो अपोजिट में अची थो वञे। हार्म, हेल्प। रियलाइज़, रियलाइज़, रियलाइज़ मीन्स सम्झणु,
सोचण, गौर करण, इन जो छा थींदो? मिसअंडरस्टैंड, मिसअंडरस्टैंड। ठीक है पुट, मैं रिमूव इट। पिक्चर तो शायद कढी चुका है सभई, साईं कढी आहिनि तव्हां? तव्हां कढी चुका आहिनि साईं? अच्छा बाबा, हाँ इन ॿिनि लेसन जी जेका ही असां वोकेब कई, अपोजिट ऐं इन जा सिनोनिम असां कया। इन खां अलावा वोकेब खां अलावा कुछ शयूं लेसननि में आहिनि, यूनिट्स में आहिनि। ठीकु आहे, जेके सिंगुलर ऐं प्लूरल हूंदा आहिनि। ठीकु आहे पुट, ही त आम शइ आहे हिकिड़ी, चौथे पंजे वारनि खे पढ़ाईंदा आहियूं असां। ठीकु आहे, पर इन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं असांखे कोन बि ईंदियूं आहिनि। सिंगुलर प्लूरल ठाहिण ईंदा आहिनि, हिन ॿिनि तव्हांजे लेसननि में मौजूदु आहिनि उहे। मां पुछा कयां, ॿुधाईंदो? लाइफ जो प्लूरल कंहिंखे अचे थो? हथ मथे कयो। स्पेलिंग ॿुधायो तव्हां। LIVES। अच्छा बाबा, तव्हां जेके वेठा तव्हांखे अचनि था सभिनी खे, या क़ाइदो ॿुधायां हिन जो? क़ाइदो। अच्छा पुट, जॾहिं बि कंहिं नाले, जेके असां प्लूरल ठाहींदा आहियूं न, जमय ठाहींदा आहियूं, जमय छा जा ठाहींदा आहियूं? नाउंस जा ठाहींदा आहियूं। छा? नाउंस जा ठाहींदा आहियूं। ठीकु आहे बाबा। अच्छा ॾिसो, हाणे जेकॾहिं कंहिं बि वर्ड जे आख़िर में FE थो अचे या F थो अचे, पर कुझु वर्ड अहिड़ा हूंदा आहिनि उन जा वरी चेंज कोन बि कंदा आहियूं असां। FE बि हूंदो अथनि आख़िर में, पर चेंज कोन बि कंदा आहियूं। ठीकु आहे पुट, ॾिसो लाइफ आहे पुट, इन में तव्हां छा कंदा? FE हुजे या F हुजे, ख़ाली उनखे रिमूव कयो, उनखे हटायो, उन जे जॻह ते VES लॻायो त जमय तव्हांजो ठही वेंदो। ठीकु आहे, लाइफ माना ज़िंदगी। ठीकु आहे, इन जो जमय थींदो लाइव्स। FE खे ख़तम करे छॾियोसीं, उन में VES एड करे छॾियोसीं। ठीकु आहे, हाणे अहिड़ी जॻह अहिड़ो को बि अचे थो, नाइफ, चाकू, नाइव्स, सही आहे। वाइफ जो जमय के ठहंदो? वाइव्स। ठीकु आहे, जंहिंमें माना F या FE लास्ट में हुजे। ईअं वरी कुझु अहिड़ा हूंदा आहिनि चेंज कोन बि थींदा आहिनि। ठीकु आहे, जीअं हूफ वर्ड आहे पुट, हूफ, हिन जो कोन ठहंदो। ठीकु आहे न, इन में असांखे नाहे लॻाइणो, बसि यादि रखणो अथव। ठीकु आहे, छो जो हिन जो को बि क़ाइदो न आहे त ही छाजे करे इन में नथी लॻे। सही आहे न, जेको आहे जेका शइ उहा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पियो। अच्छा पुट, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि हिन में ख़ाली S लॻाए चईंदव। ठीकु आहे न, जीअं हूफ हूंदो आहे, या चीफ जंहिंखे असां करे चवंदा आहियूं चीफ, चीफ वॾो अॻवान सरदार। ठीकु आहे, उन में ख़ाली S लॻाए छॾिबी आहे, चीफ्स। चीव्स उनखे कोन कयो। हूफ जी माना आहे खुर, खुर जेके जानवरनि जे पेरनि में हूंदा आहिनि। ठीकु आहे। अच्छा बाबा, हाणे कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे लास्ट में वाय जो इस्तेमालु थींदो आहे। कुझु अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जिन जे लास्ट में नाउन जो इस्तेमालु थींदो आहे, ऐं नाउन खां पहिरां वरी कॉन्सोनेंट अचे। छा अचे? कॉन्सोनेंट अचे। ठीकु आहे न, वावेल जेके हूंदा आहिनि AEIOU वावेल हूंदा आहिनि। ठीकु आहे, वावेल खां अलावा जेके कॉन्सोनेंट हूंदा आहिनि, जेकॾहिं अहिड़ो को असांजे वर्ड अची थो वञे त पोइ उन मां वरी छा कंदासीं? उन मां वरी वाय खे ख़तमु करे उन जे लास्ट में IES एड कंदासीं त उन जो जमय ठही वेंदो। ठीकु आहे, जीअं ॾिसो ट्राई, ट्राई वर्ब बि आहे, ट्राई नाउन बि आहे। ठीकु आहे, इन में जेकॾहिं इन जो जमय ठाहिणो आहे असांखे त TRIES वाय खे जेको आहे ख़तमु करे छॾिणो आहे। ठीकु आहे, अहिड़ी तरीक़े सां वरी जेकॾहिं सिटी अचे थो, सिटीज़, छो जो लाज़मी कोन्हे त हर बुर का ॾुखी शइ अचे। ठीकु आहे, अची सघे थो PST में प्लूरल अची सघे थो, छो जो IB वारा कॾहिं कॾहिं ग़लति स्पेल ॾींदा आहिनि। वेनसडे जी स्पेल ॾेई छॾींदा आहिनि, डिफिकल्ट जी स्पेल ॾेई छॾींदा आहिनि, पोइ हुते माण्हू डबल माइंडेड थींदो आहे, स्पेल बि ग़लति करे ईंदो आहे। ठीकु आहे, जीअं पोयां NTS जी टेस्ट थी त उन में आयो साइंस जे सवालनि में त नांगे खे घणियूं टंगूं आहिनि, नांगे खे घणियूं, के छोकिरा 8 करे आया, के 6 करे आया, के 2 करे आया, ईअं बि लिखी आया। अहिड़ा कॉमन सवाल हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं नंढड़े सवाल में ग़लती थी वेंदी आहे त नंढड़े सवाल खे नंढड़ो न सम्झिजे। ठीकु आहे, उनखे असांखे ज़हन में रखिणो आहे। कंट्री जंहिंमें छा थींदो? कंट्रीज़।
सही आहे। अच्छा वरी कुछ अहिड़ा हूंदा आहिनि पुट जिन में चेंजिंग ईंदी आहे अंदरि अंदरि, वर्डनि जे अंदरि चेंजिंग ईंदी आहे, वावल्स जी चेंजिंग थींदी आहे, ठीकु आहे न। मेन जेकर हिन जो असांखे जमय ठाहिणो आहे त छा थींदो, MEN, सिर्फ़ु हिन वावल खे चेंज करणो आहे, ॿियो कुझु बि न, ठीकु आहे। एस वग़ैरह नाहे लॻाइणी हिन में, ठीकु आहे। अहिड़े तरह सां मेन जंहिंमें बि लास्ट में ॻंढियल हुजे, ठीकु आहे। हाणे ॾिसो मिल्क मैन वूमन, मेन जंहिंमें ॻंढियल हुजे उनजो असांखे जमय ईअं ठाहिणो आहे। ठीकु आहे, सिर्फ़ु वावल जी तब्दीली कई थो। अहिड़े तरह सां ॾिसो असां चवंदा आहियूं फुट, हिन में जंहिंमें डबल ओ हुजे न पुट, डबल ओ, पर सभिनि में कोन हूंदो, या ट्रिक हिकिड़ी ॿुधायां पियो, ठीकु आहे। जीअं ॾिसो हुन में डबल ओ मथां डबल करे छॾियो, हुनखे डबल ई करे छॾियो, ठीकु आहे। जंहिंमें डबल ओ हुजे हुनखे डबल ई करे छॾियो। फीट, छो जो हर वर्ड जे लाइ इहो क़ाइदो कोन्हे, पर जेको डबल ओ सां ॾिसी छॾियो हुनखे ईअं करे छॾियो, फुट फीट। पर काफ़ी वर्डनि में माना ईअं हले थी इहा ट्रिक, टुथ टीथ गूज़, हिन जो तव्हां ॿुधायो गीज़, छा बाबा ही ईंदो अथव टेस्टुनि में, ही जेको जमा आहे न, ही तक़रीबन माना काफ़ी टेस्टुनि में अची बि चुको आहे, पहिरां NTS वारे में अची चुको आहे, ठीकु आहे। IB में मूं न आहे ॾिठो। अच्छा पुट डबल ओ खे ॾिसो डबल ई करे छॾियोसीं, गीज़ थी वियो, ठीकु आहे। त ही शयूं बि असांखे ज़हन में हुजनि, सिंगुलर ऐं प्लूरल। अच्छा पुट ॿियो वरी असां ES जो इज़ाफ़ो कंदा आहियूं प्लूरल ठाहिण जे लाइ। ES, को बि अहिड़ो तव्हांजो नालो हुजे, को बि अहिड़ो नाउन हुजे जंहिंजे आख़िर में X अचे थो, SH अचे थो, SS अचे थो, O थो अचे, Z थो अचे, ठीकु आहे, या CH हुन जे लास्ट में थो अचे, त पोइ उन वर्ड में बि तव्हांखे ES जो इज़ाफ़ो करणो आहे, त पोइ उन जो जमय ठहंदो, ठीकु आहे। जीअं ॾिसो मैंगो असां चवंदा आहियूं, हिन जो जमय जेकॾहिं असां ठाहियूं त हीअं ख़ाली नाहे करे छॾिणो असांखे मैंगोस, ग़लति आहे, ठीकु आहे बाबा। असांखे छा लॻाइणो आहे, ES लॻाइणो आहे। जीअं टमाटो हूंदो आहे, पटाटो हूंदो आहे, हा अहिड़े तरीक़े जा वर्ड आहिनि, त असांखे ES लॻाइणो आहे, ठीकु आहे। इहे साॻिया उसूल वरी वर्बनि ते बि हलंदा अथव, इहे साॻिया उसूल वर्बनि ते हलंदा अथव, ठीकु आहे न। वर्ब में जेकॾहिं असांखे S या ES लॻाइणो आहे, जंहिं वर्ब जे आख़िर में X आहे, SH आहे, SS आहे, O आहे, Z आहे, CH आहे, त उन वर्ब में बि ES जो इज़ाफ़ो करे छॾींदा आहियूं, ठीकु आहे न। जीअं ॾिसो बुर्श आहे, बुश जमय ठाहिणो आहे असांखे, बुर्शिस करे छॾींदासीं, सही आहे पुट। फॉक्स जमय ठाहिणो आहे, फॉक्सिस करे छॾींदासीं, ठीकु आहे। अञा कुझु शयूं आहिनि हिन लेसन में ग्रामर जो, साईं इशारा पियो करे, ठीकु आहे। थैंक यू वेरी मच।